मुजरिम हूँ जहाँ भर का, महशर में भरम रखना। कलमो शहादत पढ़ंदा दीदार कंदा साइड से सीधा वञो। दामन में छुपा लेना। जी वाह। जिसने ख़त्म थी बख्शी जमायत माशाल्लाह आई है दीदार तो करें आखिरी अदा कलमो शहादत पढ़ंदा दीदार कंदा थोरो साइड ते थींदा वञो। अदा सभिनी ॾिठो अञा कोई रहियल आहे? साईं मौली साहब ख़त्म जरी बख्शव।